अॻु दोस्तों अचो त मार्केट में हिकु नओं बकर आयो आहे, थोरो इन खे ॿुधऊं पोइ इन ते ॻाल्हायूं था। सिंस इयर्स एंड इयर्स मोहनजोदड़ो से सिविलाइजेशन शुरू होती है सिंध की। एक तो इनको पता नहीं क्या ऑब्सेशन इन लोगों को मोहनजोदड़ो से, इन्होंने कराची को पूरा सिंध को पूरा मोहनजोदड़ो बना दिया। तो वो कहने कि कराची अलग नहीं हो सकता सिंध से, क्योंकि सिंध की बहुत तारीख है और कराची की भी बहुत तारीख है। याद रख जाए, जेकर मुझे रुख ते चढ़े न, मौत जे घाट ते चाढ़ींदुसि। दोस्तों कराची सूबे जी हिमायत का नई ॻाल्हि न आहे, असां लाइ असां हुनखे पाण मुंहुं ॾेई बीठंदासीं, पर जॾहिं को वेही करे ॿाहिरि वेही करे चवे त जेका सिंध जी तारीख़ आहे मुंहं जे दड़े खां शुरू थिए थी, पोइ असां ईअं था सम्झूं त ॿाहिरि वेही ॿ आर्टिकल लिखण सां, एमफिल ऐं PhD करण सां इनखे को बि हक़ न आहे त सिंध जी तारीख़ ते ॻाल्हाए। सिंध जी तारीख़ ते आउं सम्झां थो त हिन हिकु बि किताब न पढ़ियो हूंदो। मोहनजोदड़ो जेको आहे न असांजी सिंध जी तहज़ीब जो फ़ख्रु आहे, पर ईअं न आहे त जेका सिंध जी तारीख़ आहे उहा खंडरनि में क़ैद हुजे। हीअ धरती हज़ारे सालनि खां लतीफ़ जे सुरनि ऐं बेतनि में जेरी आहे, सचल स्वामी जे फिकर में आहे। तारीख़ सिंध जी तारीख़ खे पंहिंजी राय ॾियण मुताबिक़ तारीख़ खे नदो करे पेश करणु, हू सम्झा थो त इहा शऊर जी घटिताई आहे। असांजी सिंध हज़ारे सालनि जी तहज़ीब, सक़ाफ़त, ॿोली ऐं मज़ामत जो नालो आहे। अगरि असां सिंधी चाहियूं त कंहिंखे इज़त ॾियूं त पाण खां वधीक मथां ॾींदा आहियूं। अगरि कंहिंखे बेइज़तो करणु चाहियूं त उनखे का कसर न ई छॾींदासीं, पर कंहिंखे इज़त रास न ईंदी। ही सस्ता माण्हू नालकड़ा जंहिंखे का ॼाण न आहे, बसि वेही करे तारीख़ ते ॻाल्हाइनि था।